नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। ख़बर शामिल कंदासीं त नाज़रीन इलेक्शन कमीशन क़ौमी ऐं सूबाई असेंबली जे 11 मां 5 तकनि ते कामयाबु थियल उम्मीदवारनि जी सोभ जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो, जॾहिं त 6 सीटुनि ते कामयाबु थियल इमरान ख़ान जी कामयाबी जो नोटिफिकेशन रोकियो वियो आहे। इलेक्शन कमीशन तोशाखाना केस जो लिखत में फ़ैसिलो जारी कंदे NA 95 मियांवाली तां इमरान ख़ान जी सीट खे पिणु ख़ाली करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन 16 अक्टूबर ते थियल नंढी चूंडुनि में क़ौमी असेंबली जे 2 सीटुनि ते कामयाबु उम्मीदवारनि जी सोभ जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे, जॾहिं त इमरान ख़ान जी कामयाबी जो नोटिफिकेशन रोकियो वियो आहे। इलेक्शन कमीशन मलीर जे क़ौमी तक NA 237 तां पीपल्स पार्टी जे अब्दुल हकीम बलोच ऐं मुल्तान जे क़ौमी तक NA 157 तां पीपल्स पार्टी जे अली मूसा गिलानी जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी कयो आहे। इलेक्शन कमीशन पारां PTI चेयरमैन इमरान ख़ान जे 6 सीटुनि ते कामयाबी जो नोटिफिकेशन जारी नाहे कयो वियो। नंढी चूंड में पंजाब असेंबलियुनि जे 3 तकनि ते कामयाबु थियल उम्मीदवारनि जी कामयाबी जो पिणु नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन PP 139 तां पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे चौधरी इफ्तिखार अहमद, PP 209 खां PTI जे फैसल न्याज़ी ऐं PP 241 खां PTI जे मलक मोहम्मद मुज़फ़र जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी कयो। कामयाबी जो नोटिफिकेशन जारी थियण खां पोइ मुल्तान ऐं मलीर जे क़ौमी तकनि तां कामयाबु थियल पीपल्स पार्टी जे अब्दुल हकीम बलोच ऐं अली मूसा गिलानी MNA जो हलफ़ खणी वरितो। क़ौमी असेंबली में स्पीकर राजा परवेज़ अशरफ ॿिन्ही कामयाबु उम्मीदवारनि खां कसम खणायो। मैं सैयद अली मूसा गिलानी सिद्दीक दिल से हल्फ उठाता हूँ कि मैं खुलूस नीयत से पाकिस्तान का हामी और वफादार रहूंगा। ओॾां इलेक्शन कमीशन तोशाखाना केस जो लिखत में फ़ैसिलो जारी कंदे NA 95 मियांवाली तां इमरान ख़ान जी सीट खे ख़ाली करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान जे NA 95 मियांवाली जी सीट खे डी नोटिफाई करे छॾियो, जंहिंखां पोइ उहा सीट ख़ाली थी वई आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त इमरान ख़ान जी सीट तोशाखाना रेफरेंस में नाहली ते ख़ाली कई वई आहे। वाज़िह रहे त इलेक्शन कमीशन इमरान ख़ान खे तोशाखाना रेफरेंस में नाहिल करार ॾिनो आहे।